अॻूणे विफ़ाक़ी सेक्रेटरी हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जे बानी चेयरमैन गुल मोहम्मद रिंद पारां शहरी इत्तेहाद सकरन जे नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि खे हमदर्द हाउस सकरन ते आजियाणो ऐं मांझांदो ॾिनो। इन मौक़े ते गुल मोहम्मद रिंद ॻाल्हाईंदे चयो त असीं शहरी इत्तेहाद खे शहर जी नुमाइंदा तंज़ीम सम्झूं था। संदुनि कामयाबीअ ते ख़ुशी थी आहे। उमेद कयूं था त जीअं सकरण प्रेस क्लब पंहिंजूं ज़िम्मेवारियूं शानदार नमूने निभाए रहियो आहे, शहरी इत्तेहाद सकरण बि ईअं पाण मल्हाईंदो। असांजो सहकार हर वक़्तु रहंदो। शहरी इत्तेहाद जे सदर सैयद अहसान अली शाह ॻाल्हाईंदे चयो त असां इंतिहाई थोराइता आहियूं हमदर्द जा, जिन मान ॾेई शान बख़्शियो आहे। इन करे कोशिशि कंदासीं त संदुनि उमेदुनि ते पूरो लही शहर जी वधि में वधि ख़िदमत करियूं। हिन चयो त असीं हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन ऐं सकण प्रेस क्लब खे पंहिंजा बाज़ू सम्झूं था। शहर जी बहितरी लाइ साणनि राब्ते में रहंदासीं। इन खां अॻु हमदर्द जे अमीर गुल रिंद आजियाणो पेश कयो, जॾहिं त आरिफ ख़ानदादा, ग़ुलाम हैदर सोलंगी, ग़ुलाम शबीर सूमरो ऐं निसार अहमद ख़ासकेली पिणु आजियाणे जे मौज़ू ते ख़िताब कयो। आजियाणे में राजकुमार और, ग़ुलाम नबी मल्हा, अब्दुल गनी मक्सी, कामिल रिंद ऐं मीर हसन रिंद खां सवाइ शहरी उहिदेदार पिणु शामिल हुआ, जिन में बशीर मीरानी, अली शेर राजपूत, शमशाद मल्हा, मोहम्मद मुराद ख़ानदादा, अब्दुल हकीम ख़ासकेली, फारूक अहमद ख़ानदादा, इक़बाल अहमद भट्टी, आसिफ आरई ऐं अमीर अली मेमण शामिल हुआ। जॾहिं त इन खां अॻु हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जे चेयरमैन क़ाज़ी जावेद सनाई हमदर्द हाउस सकरन ते आयल सभिनी महिमाननि जो आदर भाव कयो।